नाज़रीन, काज़ी अहमद में नौजवान समात इताद तरफ़ा हलंदड़ सर्दी जी मौसम के हवाले से शहर के मुख्तलिफ वार्डन में रहंदड़ गरीब ऐं खाना बदोशी की जिंदगी गुज़ारींदड़नि में गरम कपड़ा कंबल ऐं स्वेटर विराया विया। उन हवाले से ॾिसूं था गुलाम हैदर उनड़ जी ही रिपोर्ट। जेता नाज़रीन, मां अॼु काज़ी अहमद लॻल नवाब शाह लैंक रोड जे भरिसां बीठो आहियां। ही खाना बदोश जेके माण्हू रहनि था, अबोज मिसकीन ग़रीब जेके हिन काज़ी अहमद जा रवासी आहिनि, जेके सख़्त गर्मियुनि में सख़्त सर्दियुनि में हे खुले आसमान हेठां वेठल हूंदा आहिनि, जेके टेंटनि में वेठा हूंदा आहिनि, टेंटनि में सुतल हूंदा आहिनि। असां पहिरीं त उन जेके खाना बदोश जेके माण्हू रहनि था हिते टेंटनि में रहनि था, उन्हनि खां पुछंदासीं त हुनजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, उनजो छा मक़सदु आहे ऐं छा चवणु आहे। रोहेल साहब असांजी मदद करण जे करे ग़रीबनि जी हिमायत अॻे साल बि कई न, हेल भी माना असांजी मदद जे करे हाणे हिननि खे अलाह साईं वॾी तौफ़ीक़ ॾींदो ऐं वॾी वॾी महिरबानी हिननि जी साईं। असां ते जेको बि असांजे लाइ करे असांजे ॿारनि जे लाइ हिकिड़ो त मुला हिते घुरायो वञे जेको असांजा ॿार क़ुर शरीफ़ पढ़नि, सम्झे न। मुसलमान आहियूं, को असां हिंदू कोन आहियूं। ऐं ॿियो को हिते जेको बि वेझे का मास्तर जा असांजा नंढा वीचारा आहियूं हिते ई था, माना तव्हांजा बच्चा इहे पढ़नि त को असांजी तालीम थिए त असां बि अॻिते वधूं, न त असांजे 50-100 साल थी वियो त असांजे ॿारनि जी ऐं असांजी इहा ई हालत आहे। रेस जाम फ़क़ीर रेस जाम रोयल साहब जन निहायत ई रहमदिल इंसान आहिनि ऐं इन में को शक न आहे त उन्हनि फैमिली हिकु बाशूर फैमिली आहे ऐं मोतबर फैमिली आहे ऐं उन्हनि जा जेके हिननि जा वॾा आहिनि उहे पाण सॼी महिनत करण वारा माण्हू आहिनि। हीअ जेकी आवाम आहे उन्हनि सां दर्द रखण वारा माण्हू आहिनि ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असांखे पंहिंजी टीम में जाम रोयल साहब पाण सां गॾियो आहे। असां इंशाअल्लाह जी जान सां कमु कंदा रहंदासीं। असांजो जहिड़ो हाल आहे असीं साईं सां गॾु। असां वटि का शइ न आहे, अलाह जो सहारो ऐं तव्हांजो सहारो। पहिरियों बि सियारे में असांखे इहे कंबलूं ॾेई विया त असां बचियासीं। असां वटि ॾींहं जो आहे त राति जो न आहे, जो राति जो आहे त ॾींहं जो न आहे। असां मानी खां ई हलाक आहियूं ऐं असां वटि का शइ न आहे, पराए पटनि ते पिया आहियूं। तव्हां पुछो त तव्हांजो मक़सदु छा आहे, हीउ नौजवान समाज इत्तेहाद ठाहिण जो मुंहिंजो मक़सदु छा हो। इन जो मक़सदु चिटो आहे। मां पाण हिकिड़े सियासी घराने सां तालुक़ु रखां थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं खां होश संभालियो आहे त ओताकुनि में वेठा आहियूं, माण्हुनि जा मसइला मसाइल ॿुधूं पिया त तक़रीबन जेके मसइला असां ईंदा आहिनि उहे सिहत जे हवाले सां अचनि था ऐं पंहिंजो गुरबत जे हवाले सां अचनि था, बेरोज़गारी जे हवाले सां अचनि था। त मां ओताकुनि में वेहंदो हुउसि पंहिंजे वॾे भाउ सां या बाबा सां, त मां ॾिसंदो हुउसि नौजवान वीचारो ईंदो हुयो, डिग्रियूं हासिलु करे ईंदो हुयो, नौकिरी लाइ ईंदो हुयो, उनखे रुगो दिलासा ई मिलंदा त बहादुर बाबा नौकिरियूं तव्हांखे मिलंदियूं, पर उनजो थींदो कुझु कान हो। त मूंखे ॾाढी परेशानी, ॾाढो दुख थींदो हो दिली तौर ते। मां ईअं सोचींदो हुउसि अगरि मां हिन नौजवान जी जॻह ते हुजां ऐं 5 साल मां महिनत करे डिग्री हासिलु करे अचां ऐं मूंखे बि अहिड़ो जवाबु मिले हा त मुंहिंजी दिलि ते छा गुज़रे हा। त इन हवाले सां मूंखे दिलि में हिकिड़ो नंढे हूंदे खां मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त मां अहिड़ो को क़दम खणां, अहिड़ो को वॾो मां कमु कयां काज़ी अहमद लाइ। उन हवाले सां मां नौजवान समाज इत्तेहाद जी मां इन जी बुनियादु रखी ऐं मुंहिंजी टीम मूंसां बिल्कुलु तावन में आहे। ॾाढा सुठा जाखोड़ी नौजवान आहिनि। इन हवाले सां मां इहा तंज़ीम ठाही। असल में जीअं त जेको आहे उहो असांखे को ॿाहिरां फ़िलहाल जेको आहे उहो न आहे, बाक़ी असांजो मक़सदु इहो ई आहे त असां हिकिड़ो वेलफेयर जे सिस्टम तहत हलंदासीं। असांखे माना फंडिंग जेकी आहे मुख़्तलिफ़ माण्हू ॾींदा त असां बिल्कुलु उन्हनि खे वठंदासीं। असां उन्हनि खे इहो प्लेटफॉर्म मुहैया कंदासीं त असां वटि अचनि ऐं असां उन्हनि खे रिहाइश बि ॾींदासीं ऐं हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हथनि सां जेके आहिनि उहे डिस्ट्रीब्यूशन करे सघनि ऐं करे सघनि ऐं ॿिया माण्हू बि जेके आहिनि उहे शहर वासी असां सां गॾु थी सघनि ऐं असांजी मदद कनि त इनशाला असां पंहिंजे शहर खे बहितर करे वेंदासीं। हीउ जेको कमु आहे जाम रोयल उनड़ जी सरबराही में, फ़क़ीर जाम रोयल उनड़ जी सरबराही में थी रहियो आहे। असां इन खां पहिरियां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में कमु करे चुका आहियूं, जंहिंमें जीअं त यंगेस्ट ग्रुप वग़ैरह। बहरहाल हीउ बि असांखे हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म मिलियो आहे ऐं असां तमामु घणा फ़ख़ुर था महसूसु कयूं त असांखे जाम रोयल जहिड़ो हिकिड़ो सरबराह मिलियो आहे, जंहिंजी अॻुवाणी में असां नौजवान समाज इत्तेहाद में कमु करे रहिया आहियूं ऐं काफ़ी ग़रीबनि जी मदद करे रहिया आहियूं। जीअं त हिन साल जेको आहे सख़्तु सर्दी हुजण जे करे नौजवान समाज इत्तेहाद जे अॻुवाण फ़क़ीर जाम रोयल उनड़ पंहिंजे सिरपाण 200 कंबल ऐं 60 शालूं जेके आहिनि विरायूं आहिनि। असां तमामु घणो जेको आहे सो फ़ख़ुरु महसूसु करे रहिया आहियूं। इन ग्रुप जो असां बि हिसो आहियूं। कैमरामैन राशिद उन सां गॾु गुलाम हैदर उनड़, मेहरान टीवी, काज़ी अहमद।